दिल सड़ी वई यार जानी, दिल सड़ी वई यार जानी। वाक़ियो जलाल चांडे जे ज़िंदगीअ जो ऐं हिकु शादीअ जो महफ़िल हुयो ऐं उन जी तव्हांखे मां हिकु कहाणी ॿुधाइण लॻो आहियां। दोस्तो जलाल चांडियो उन मां तक़रीबन शादीअ ते वियो जॾहिं त जलाल चांडियो ॾिसी हैरान थी वियो ऐं जलाल चांडे जे मथां गुलनि जी बरसाति माण्हुनि करे छॾी। इहा छा मसइलो हुयो ऐं इहा शादी किथे किथे ऐं कहिड़ो महफ़िल हुयो, तफ़सील वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जी इज़त ऐं एतिराम तमामु घणो माण्हू कंदा हुआ। पोइ हिकिड़ी शादीअ जी महफ़िल हुई, तक़रीबन जलाल चांडियो लाड़काणे वारी साइड ॾे हिकु महफ़िल हुई शादीअ जी, जेका तमामु घणी ऐं बहितरीनु महफ़िल हुई। जीअं हिकु वॾेरे जी महफ़िल हुई जंहिंमें तक़रीबन कमो बेश 2000 कार्ड छपियल हुआ, जंहिंमें माण्हू कमो बेश तमामु घणा अचणा हुआ। पोइ जलाल चांडे सां गॾोगॾु ॿिया जेके सिंध जा फ़नकार हुआ उन्हनि खे बि दावत ॾिनी वई, लेकिन ॿिया फ़नकार न अची सघिया। पोइ जलाल चांडियो जॾहिं उते वञी पुॻो त ॾिठईं त पिंडाल सॼो भरियो पियो आहे ऐं जलाल चांडे जी माण्हुनि आजियां तमामु त दोस्तो कमो बेश रस्ते में 50 खां मथे माण्हू बीठा हुआ जलाल चांडे जे आजियां जे लाइ। किननि वटि गुलनि जा हार हुआ, किननि वटि पैसनि जा हार हुआ, किननि वटि टोपियूं, किननि वटि अजरक। जलाल चांडियो तमामु घणो ख़ुशि थी वियो ऐं जलाल चांडे खे कमो बेश 10 खां मथे पैसनि जा हार विधा विया, अजरक, टोपियूं ऐं गुल निछावर कया विया उते। ऐं जलाल चांडियो पिंडाल ताईं जॾहिं अची पुॻो त माण्हुनि जा नारा लॻी विया। जलाल चांडियो सिंध जो वाहिद फ़नकार हुयो जंहिंखे हर तबिके जो माण्हू ॿुधणु पसंदि कंदो हुयो। नौकिरी वारो माण्हू हुजे या घर गाॾे वारो हुजे या मज़ूर तबिको हुजे, जंहिंखे तमामु घणो ॿुधणु पसंदि कंदो हुयो। दोस्तो हे जेको महफ़िल हुई उहा तमामु वॾी महफ़िल हुई ऐं पिंडाल में कमो बेश 4 खां 5 हज़ार खां मथे माण्हू इन पिंडाल में हुआ। ऐं जीअं जलाल चांडियो उते अची पुॻो त पिंडाल में नारा लॻी विया ऐं जलाल चांडे हिकु बहितरीनु पंहिंजो महफ़िल उते पेश कयो ऐं जलाल चांडे खे हिकु अंदाज़े जे मुताबिक़ इन महफ़िल में कमो बेश 30 खां 40 हज़ार घोर मिली हुई ऐं उन टाइम में इहा घोर वॾे पैसे ऐं वॾे माने पई रखे 30 खां 40 हज़ार, छाजे करे जो उन टाइम में 10 रुपए जो दौरु हुयो, रुपए ऐं 2 रुपए ऐं 5 रुपए जो दौरु हुयो ऐं उन टाइम में पैसे खे वॾो मान हुयो। दोस्तो जलाल चांडे जा अहिड़ा हज़ारे किसा आहिनि ऐं जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में कमो बेश 60,000 खां मथे एल्बम रिलीज़ कया, जंहिंमें महफ़िल प्रोग्राम अलॻि आहिनि ऐं दरगाहनि ते जेको ॻायो जलाल चांडे उहे अलॻि आहिनि। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो उहो वाहिद फ़नकार हुयो जंहिंखे हर तबिके जो माण्हू ॿुधणु पसंदि कंदो हुयो ऐं जलाल चांडे खां माण्हू तारीख़ वठी पोइ पंहिंजे शादीअ जा कार्ड माण्हू छपराईंदा हुआ। जलाल चांडियो एॾो मायने रखे पियो माण्हुनि जे लाइ। जलाल चांडे खे ॿुधण जे लाइ ॿिया फ़नकार अचनि या न अचनि, लेकिन सिंध जा माण्हू डिमांड कंदा हुआ त हर शादीअ में हर महफ़िल में कमो बेश जलाल चांडियो लाज़मन हुजे। दोस्तो जलाल चांडे हिकु अणपढ़ियल शख़्स हुजण जे करे ऐं जलाल चांडियो सिंधी माण्हुनि जो तर्जुमानी कंदो हुयो ऐं जलाल चांडे खे जेका बि फरमाइश ॾिनी वेंदी हुई जलाल चांडियो उन फरमाइश खे तमामु बहितरीनु अंदाज़े सां ॻाए करे ऐं सिंध वासियुनि जे दिलनि ते राज कंदो हुयो जलाल चांडियो। ऐं जलाल चांडियो यकतारी चपड़ीअ जो बेताज बादशाह हुयो। दोस्तो जलाल चांडे यकतारी चपड़ीअ खे तमामु घणी मान ॾिनी ऐं यकतारी चपड़ीअ जो सिंध में तमामु घणो उरूज थियो। दोस्तो जलाल चांडे खे माण्हू ॾिसी रीस बि तमामु घणो कंदा हुआ ऐं हिकु अंदाज़ जे मुताबिक़ जॾहिं जलाल चांडे जी तमामु घणी मक़बूलियत हुई त उन टाइम में 99% जेके फ़नकार हुआ उहे यकतारी चपड़ीअ ते ॻाईंदा हुआ ऐं जलाल चांडे जे अंदाज़े जे मुताबिक़ जलाल चांडे वांगुरु ॻाईंदा हुआ, टोपी निरड़ ते गलो खुलियल ऐं जलाल चांडे वांगुरु ईअं साज़ कढी सुर कढी ॻाईंदा हुआ। लेकिन जलाल चांडे जो मुक़ाबिलो कंहिं बि फ़नकार न कयो। जलाल चांडियो हिकु बेताज बादशाह ऐं जलाल चांडियो पंहिंजे दिलि सां ॻायो ऐं दिलि सां ॻाइण वारो शख़्स कॾहिं बि ज़वाल न ॾिसंदो आहे। त वॾी महिरबानी, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी